दोस्तों निज़ामुद्दीन जक्सी असीं अॼु माप पिया करियूं सेठ सुंदर जी ज़मीन जी जंहिंमें मूंसां गॾु आहे सफ़दर तपेदार हीअ असांजो देह फतेहबाग ऐं जगसियाणी जो तपेदार आहे सफ़दर राजपूत आहे पाण जिन बहितरीनु मास्तर समद बि गॾु आहे ऐं सेठ सुंदर बि गॾु आहे हीअ जेका ज़मीन आहे सेठ सुंदर खे ख़रीद कराई हुई हीअ ज़मीन जेका आहे असां कमर्शियल एरिए जे हिसाब सां अंसारी मिल जे साम्हूं आहे ऐं हाणे हिन जी कच्ची माप पिया करियूं पासे में राणा जावेद दलमीर जी आहे सो कच्ची माप पिया करियूं माप जा तरीक़ा छा हूंदा आहिनि उहे तव्हांखे वरी तपेदार ऐं असीं तव्हांखे अॻियां ॿुधाईंदासीं त ज़मीन की माप बि आहे बाबा हीअ 100 जी फीट आहे ठीकु आहे आरीअ तां इहो मतिलबु ऐं असां हिन डेघ में 5 फीथूं हयूं आहिनि अधु फीथ हाणे हीअ पई थिए दोस्तनि खे सम्झायूं था हिकिड़ी साइड पहिरीं मापे था अचूं पोइ वरी ॿी साइड मापे वरी तव्हांखे सम्झाईंदासीं त ज़मीन जी माप कीअं कबी आहे दोस्तो हिकिड़ी साइड हू खणी आयासीं 555 हीअ ॿी साइड असीं खणी आया आहियूं हीअ जेका साइड आहे 16 आहे ठीकु आहे न हिनखे हू चइबो माना हू असां उलांदे उभरंदे खईं उलांदे उभरंदे ऐं हीअ असां जेका खईं आहे उत्तर ॾखण भाउ हीअ खणी थी सफ़दर उत्तर ॾखण खणी थी 140 थी आहे उत्तर ॾखण अच्छा हीअ जेका साइड असीं खणी आया आहियूं उलांदे उभरंदे हीअ 532 थी आहे हुन पासे 555 थी आहे ऐं मथीं पासां जेका थी आहे उहा अलाए घणी थी मूंखे विसरी हली वरी हीअ ॾिसूं घणी थी थिए हाणे हीअ जेको रोड वारी साइड आहे इहा 286 आहे हीअं थी 555 हूअं थी 435 ऐं होॾां थी 135 535 थी सॉरी हुन पासां थी 535 हिन पासां थी 555 परियां थी 135 हीअ थी 286 हाणे हिननि खे जोड़ की कंदासीं उहो तव्हांखे अॻियां ॿुधायूं था दोस्तनि सां गॾु बीठा थी अॼु असां कंप्लीट करे छॾियो कमु जेको